पासे मांखे अपडेट कंदा हलूं। पीपी अगवान फरतुल्ला बाबर सुप्रीम कोर्ट जा इख्तियार महदूद करण जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी जे अगवान सेनेटर फरतुल्ला बाबर सुप्रीम कोर्ट जा इख्तियार महदूद करण जी तजवीज़ ॾेई छॾी आहे। उन जो चवणु आहे त फ़ैसिले करण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे फ़ैसिलो कयो वञे ऐं सुप्रीम कोर्ट जा इख्तियार महदूद कया वञनि। पार्लियामेंट मेंबर ऐं PDM आइन जो आर्टिकल 191 पढ़ी वठनि। फरतुल्ला बाबर जो इहो चवणु आहे, जॾहिं त हुनजो इहो बि चवणु आहे त फ़ैसिले करण जो वक़्तु अची वियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फरतुल्ला बाबर जो ट्वीट रीट्वीट करे छॾियो आहे।